जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। हिक जवाबदार खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे। पुलिस नारी जी फ़रियाद ते ॿिन्ही ॼणनि ते केस दाख़िल करे हिक जवाबदार ग़ुलाम कादिर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इंतिहाई अफ़सोसनाक ख़बर असां शेयर करे आहियूं। चोहर जमाली में इज्तिमाई ज़्यादती जो शिकार नारी डिलीवरी दौरान फ़ौत थी वई आहे। वालिद जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। हिक जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस नारी जी फ़रियाद ते ॿिन्ही ॼणनि ते केस दाख़िल करे हिक जवाबदार ग़ुलाम कादिर के गिरफ़्तार करे वरितो आहे। इंतिहाई अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। चोहर जमाली में इज्तिमाई ज़्यादती जो शिकार नारी डिलीवरी दौरान फ़ौत थी वई आहे। वालिद जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। हिक जवाबदार के गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस नारी जी फ़रियाद ते ॿिनि ॼणनि ते केस दाख़िल करे हिक जवाबदार ग़ुलाम कादिर के गिरफ़्तार करे वरितो आहे। अफ़सोसनाक ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं। चोहर जमाली में इज्तिमाई ज़्यादती जो शिकार नारी डिलीवरी दौरान फ़ौत थी वई आहे। वालिद जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। हिक जवाबदार खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे। पुलिस नारी जी फ़रियाद ते ॿिन्ही ॼणनि ते केस दाख़िल करे हिक जवाबदार ग़ुलाम कादिर खे गिरफ़्तार करे वरितो आहे।